घोटकी में ख़बर ॾींदा हाल त सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन ज़िला घोटकी जो इजलास ज़िला सदर लालुद्दीन सोलंकी की सदारत हेठ थियो, जंहिंमें वेटनरी स्टाफ एसोसिएशन ज़िला घोटकी के जायज़ मुतालबन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन ज़िला घोटकी जो इजलास ज़िला सदर लालुद्दीन सोलंकी की सदारत हेठ थियो, जंहिंमें तंज़ीम के उहदेदारनि गुलाम रसूल लिगारी, खादिम हुसैन भट्टी, अब्दुल रब मंगी, अब्दुल वहीद नाइच, फैजुल्ला डर, अब्दुल रज़ाक लिगारी, मुमताज़ अली गबोल, अली हसन, जुल्फ़कार अली, मुजीबुल रहमान मंगी, अब्दुल जब्बार चन्ना ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते इजलास के खिताब कंदे सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन जे ज़िला सदर लालुद्दीन सोलंकी चयो त लाइफ स्टॉक खातो मुल्क की मैशियत में रीढ़ की हड्डी की हैसियत रखे थो, जंहिंमें हिन शोबे सां लाॻापियल सरकारी मुलाज़िमन जो वॾो किरदार आहे, पर अफ़सोस जो मक़ाम आहे त हिन शोबे के तरक्की वठाइण ऐं मुल्क की आमदनी वधाइण में अहम किरदार अदा कंदड़ सिंध जे पेरा वेटनरी स्टाफ जे जायज़ मुतालबन के मुसलसल नज़रअंदाज कयो पियो वञे, जंहिं सबबि मुलाज़िम मायूसी ऐं महरूमी जो शिकार आहिनि। हिन मुतालबो कयो त मुलाज़िमन जी पगार में महांगाई जी तनासिब सां वाध कई वञे ऐं सिंध पेरा वेटनरी स्टाफ जा जायज़ मुतालबा फौरी तौर तस्लीम कया वञनि। हिन चयो त जेकॾहिं 10 ॾींहंनि अंदरि असांजा जायज़ मुतालबा न मञिया विया त एहतिजाजी तहरीक जो ऐलान कंदासीं, जेका अणएलानियल मुदे ताईं जारी रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।